अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम न्यूज़ टॉक में आऊँ जो मेज़बान गाज़ी झंडेर। अॼु के प्रोग्राम की शुरुआत असां कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब चाइना पहुतल है। वज़ीर आज़म सां गॾु बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह गुज़िरियल ॾिहाड़े खां वठी चाइना जो दौरो करे रहिया आहिनि। हिन अॼोके हालत में, अॼोकी सूरत हाल में, जॾहिं पाकिस्तान अंदरि सियासी जेको वायुमंडल आहे उहो इंतिहाई गरम आहे। इमरान ख़ान लॉन्ग मार्च ते निकितल आहे, रोडनि रस्तनि ते आहे। वज़ीर आज़म या मोहम्मद शहबाज शरीफ़ पंहिंजे परॾेही वज़ीर ऐं ॿिनि साथियुनि जे वफ़द सां गॾु चाइना में मौजूदु आहे। मुआशी इशूज़ आहिनि अॼोकी डेट में। पाकिस्तान जंहिं मुआशी सूरत हाल खे मुंहुं ॾिए पियो, उन में वधि मां वधि उमेद चाइना मां कई वञे पई। वणिज वापार समेत गॾियल दिलचस्पी वारनि मुख़्तलिफ़ इशूज़ ते काल्ह खां वठी मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़ासि तौर ते CPEC समेत चाइना जी जेका रनिंग इन्वेस्टमेंट आहे पाकिस्तान में, ऐं इम्कानी तौर ते चाइना जा जेके वधीक मनसूबा पाकिस्तान जी ख़्वाहिश आहे ख़ासि तौर ते इन्वेस्टमेंट जे हवाले सां वज़ीर आज़म चाइनीज़ वापारियुनि या सीड़पकारनि खे ख़िताब बि कयो आहे। इन हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अॻूणो सफ़ारतकार ज़फ़रुल्लाह शेख साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शेख साहब, ही जेके इंटरनेशनल अफेयर्स आहिनि उन ते तव्हांजी नज़र रही आहे लाॻीतो। अॼोकी डेट में वज़ीर आज़म साहब चाइना में मौजूदु आहे। तोड़े जो पाकिस्तान अंदरि जेको सियासी माहौल आहे उहो इंतिहाई गरम आहे, पर उन हूंदे बि वज़ीर आज़म इन ॻाल्हि खे इम्पोर्टेंस ॾिनी त उनजो जेको चाइना में शेड्यूल्ड विज़िट हुयो उहो हू कंटिन्यू कंदो। तव्हां कीअं पिया ॾिसो, छा डिस्कस थिए पियो ऐं कहिड़ा नतीजा ॾेई सघंदो ही जेको दौरो आहे? साईं, हाणे चाइना जी जहाँ तक ॻाल्हि कजे त टाइम मुंहिंजो ख़्यालु एतिरो कोन हूंदो ऐं असांजी चाइना सां दोस्ती मिसाली दोस्ती आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके बि मुल्क आहिनि जिन सां बि जेतिरी दोस्ती आहे उन्हनि खां वधीक असांजी वेझी ऐं मज़बूत दोस्ती आहे चाइना सां। असांजा केतिरा ई MOUs एग्रीमेंट साइन थिया आहिनि ऐं चाइना हमेशह पाकिस्तान खे वॾी सपोर्ट ॾिनी आहे। जॾहिं खां चाइना तव्हांखे ख़बर आहे, चाहे यूनाइटेड नेशंस में हुजो या सिक्योरिटी काउंसिल में हुजूं या इंटरनेशनल लेवल ते हुजे या असांजी इक़्तिसादी जेके हालत हुजे या उहा हेल्प हुजे या डिफेंस में जेकी हेल्प हुजे, चाइना हमेशह पाकिस्तान जी तमामु वॾी मदद कई आहे। हीअ जेको विज़िट आहे इहे जेके तमामु इम्पोर्टेंट इन करे आहे जो हीअ पहिरीं विज़िट आहे हिन प्राइम मिनिस्टर साहिब जी। ऐं मां सम्झां थो त पहिरियों जेके विज़िट्स प्राइम मिनिस्टर साहिब जूं थियूं आहिनि उहे तमामु सुठियूं थियूं आहिनि। स्पेशली जॾहिं त इमरान ख़ान असांजे सॼे जेको हालत जेके पहिरियों जेके तालुकात हुया उनखे एॾो झचको ॾिनो, जंहिंमें अमेरिका बि रुची वियो असांखां, उन्हनि खे गारियूं पियो ॾिए, यूरोप वारनि खे गारियूं पियो ॾिए, रूस खे गारियूं पियो ॾिए, सभिनी खे गारियूं पियो ॾिए, गल्फ वारनि खे गारियूं पियो ॾिए, उनखे हाणे चाइना खे बि गारियूं पियो ॾिए, सभिनी खे चइबो त ख़ैरात वठण था वञूं। बहरहाल उनजे लाइ मां वधीक कमेंट्स कोन कंदुसि। इनखे बिल्कुलु हाणे त हर को माण्हू नज़रअंदाज करे पियो ऐं को बि जेकॾहिं सियाणो माण्हू हूंदो त उनखे इहे जेके सॼा तालुकात ख़राब थी विया हिनखे ठाहिण में, इनजो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो, मां त को सियासी माण्हू न आहियां, पर हिन प्राइम मिनिस्टर काफ़ी महिनत कई आहे। बिलावल ज़रदारी साहब बि काफ़ी महिनत कई आहे। जेकी टीम आहे उहा पूरी ईमानदारी सां कोशिशि करे रही आहे त असांजा तालुकात लाॻापा सभु हुजनि। पर हाणे इमरान साहिब खे न को माण्हू जेके फ्लैट में वञनि था उनखे परवाह कान्हे, साइफर जूं कपिड़ा घुमाईंदो थो अचे, तकरियूं हो बेईमान हे बेईमान। हाणे चवण जो मक़सदु आहे त हाणे जेकी हीअ चाइना जी विज़िट आहे इन सभी शयुनि खे दरगुदर करे नज़रअंदाज करे असांजे प्राइम मिनिस्टर साहिब चयो त न, चाइना सां असांजी दोस्ती तमामु घणी आहे ऐं उन सां हाणे कमु थियणो आहे। हीअ जेको अॼु विज़िट आहे उन में जेको आहे मां 2 मिंट ॿिया वठां, काफ़ी शयूं थियूं आहिनि, वॾा वॾा प्रोजेक्ट्स आहिनि। CPEC पोइ हुकूमत में CPEC सफ़ा सुस्त थी वई, इलाही शयूं जेके हूं पोइते हटी वयूं हुयूं ऐं जेको बि कोई शरीफ़ शरफ़ा जेको कोई बि पंहिंजो सुठो को असांजो दोस्त बि उहो पोइ ते हटी वियो अनफॉर्चुनेटली। हाणे जेको आहे असांखे ॾाढी ख़ुशी आहे त जेको आहे शी जिनपिंग जेको आहे उहो वरी 3 दफ़ो थी बि वियो आहे, इलेक्ट थी वियो आहे। चाइना जो जेको आहे CPC जो लीडर जेको सॼो आहे कम्युनिस्ट पार्टी चाइना जी जेकी आहे उहो वॾो थी वियो आहे ऐं दोस्ती आहे तमामु सुठा। अॼु जेके आहिनि जेको मूंखे जेको जहाँ तक ख़बर पई आहे फॉरेन ऑफिस खां, उहा इहा ई आहे त काफ़ी अल्हम्दुलिल्लाह अॻिते ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। इन्वेस्टर्स खे जेको आहे पंहिंजो असांजे प्राइम मिनिस्टर साहिबु काफ़ी हुते एड्रेस कयो आहे ऐं ॿुधो आहे त कराची में जेको आहे पोर्टेबल वाटर जो सॼो जेको आहे उहो बिलियन्स ऑफ डॉलर्स जो उहो थी वियो आहे त उहो कराची खे सुठो पाणी पीअण जो ॾींदा। उन खां पोइ वरी एनर्जी सेक्टर में सोलर सिस्टम जेको आहे उहो हुन में जेको आहे हज़ारनि खां वधीक मेगावाट जेके आहिनि 10,000 मेगावाट जो सोलर प्लांट बि लॻे थो, उन ते बि इन प्रिंसिपल एग्री थिया आहिनि। उन खां पोइ ग्वादर जी एयरपोर्ट ते एग्री थिया आहिनि। अहिड़ी तरह
ॿिया बि प्रोजेक्ट सीपेक जा तमामु घणा आहिनि, जंहिंमें M1 आहे, रेलवे लाइन आहे कराची खां वेंदे पेशावर ताईं, उहा आहे, ॿियूं शयूं आहिनि। ऐं सीपेक में तमामु घणो पहिरियों बि काफ़ी मदद करे चुका आहिनि। ऐं मां सम्झां थो त हाणे असांखे ज़रूरत आहे, ऐं चाइना काफ़ी मदद बि कई आहे। मूंखे लॻे थो त काफ़ी कमिटमेंट्स थियूं आहिनि। हीअ जेकी विज़िट आहे ॾाढी मुफ़ीद साबित थींदी। शेख साहब, अॼु जेके ख़बरूं आहिनि त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब चीनी कंपनियुनि ऐं सीड़पकारनि सां जेका गॾिजाणी कई आहे, उनमें उनखे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी आहे। जीअं तव्हां ॿुधायो त वज़ीर आज़म इहो रखियो आहे उनजे साम्हूं ऑप्शन त 10,000 मेगावाट शमसी तवानाई जो जेको मनसूबो आहे उन ते पाकिस्तानी सरकार चीनी सीड़पकारनि सां गॾिजी कमु करणु चाहे थी, ऐं चीनी कंपनियुनि खे कराची में ख़ासि तौर ते वॾनि मनसूबनि में सीड़पकारी जी दावत पिणु ॾिनी आहे। जेका ख़बरूं आहिनि त चीनी सीड़पकारनि क़बूल करे वरिती आहे। यकीनन जेके सिंध जा पाकिस्तान जा इशू आहिनि, ख़ासि तौर ते जेको CM सिंध हिन समूरे वफ़द सां गॾु वियो आहे, सिंध में मुख़्तलिफ़ अहिड़ा रिथाऊं आहिनि जिन में चीनी सीड़पकार जेकॾहिं इन्वेस्टमेंट करनि त यकीनन उनजो लाभ हासिलु थींदो आम माण्हुनि खे। शेख साहब, काफ़ी चाइनीज़ इन्वेस्टर्स जेको आहे इंट्रस्ट शो कयो आहे, ऐं जे साईं जो सिंध जो चीफ मिनिस्टर वियो आहे, त मूंखे लॻे थो त सिंध हिकिड़ो कराची हिकिड़ो हब आहे। कराची जेकॾहिं मज़बूत आहे त सॼो पाकिस्तान मज़बूत आहे। त सॼे सिंध में जेके बि हाणे शयूं थी रहियूं आहिनि, तोड़े हाणे जेको थर में जेके मनसूबा हलनि था उन में चाइना जी वॾी सपोर्ट आहे। ग्वादर में जेको सॼो सिलसिलो थिए थो उन में वॾी चाइना जी सपोर्ट आहे। उते हाणे इंटरनेशनल एयरपोर्ट चऊं त अॻे साल जनवरी ताईं उहो बि ठही वेंदो। चाइनीज़ जेके असां उनखे इंश्योर कयो आहे सभिनी इन्वेस्टर्स खे। प्राइम मिनिस्टर चयो आहे त असां सिक्योरिटी जे लाइ ख़ासि फोर्स असां पैदा कंदासीं, ऐं उहो चाइनीज़ जी सिक्योरिटी जो ख़्यालु कंदा। ऐं जेके बि बॉटल नेक्स आहिनि की पेमेंट्स जो मसइलो आहे, उहो बि कीअं वॾी मदद कंदासीं। त मूंखे लॻे थो त हिन दफ़े प्राइम मिनिस्टर साहिबु जेको आहे टीम हुनजी जेकी आहे असांजे मुल्क लाइ ॾाढो भलो थींदो। हाणे हेॾे त इमरान ख़ान त हुन ते चढ़ियो बीठो आहे, हुन ते त मां हीअं कंदुसि मां हूअं कंदुसि, हुन ते कोई फ़र्क़ु नथो पए। छो जो हू बेसिकली जेको बि आहे मूंखे नथो लॻे त इहा प्रोडक्टिव आहे। सॼो बसि अलाह करे असांजो मुल्क अॻिते वधे, ऐं जेको हे कमु करे रहिया आहिनि इहो सुठो करे रहिया आहिनि असांजे प्राइम मिनिस्टर वारा, ऐं हिन जा नतीजा। ऐं ॿियो वॾी ॻाल्हि आहे त शी थिंकिंग जेको चाइनीज़ CPC जेको आहे हुनजो आहे प्रेसिडेंट, उन बि दावत क़बूल कई आहे त मां पाकिस्तान ईंदुसि। उहो इन्वेस्टर्स जी टीम बि ईंदी। शेख साहब, अॼोके ॾींहंनि में जॾहिं अमेरिकी सदर एटमी असासनि जे हवाले सां ॻाल्हाए थो, पाकिस्तानी एटमी असासनि जे हवाले सां, ऐं रशिया जंग में मसरूफ़ आहे, हिन सॼी जेका इंटरनेशनल वायुमंडल आहे इन पोज़ीशन में तव्हां भायो पिया, जीअं तव्हां पाण ज़िक्र कयो त गुज़िरियल जेका हुकूमत हुई इमरान ख़ान साहब जी, उन में न रुॻो ॿियनि मुल्कनि सां पर चाइना जहिड़े दोस्त ऐं अज़ीम दोस्त मुल्क सां बि पाकिस्तानी जा तालुकात जेके हुआ ख़राब थी विया हुआ। उहे हाणे तालुकात तव्हां भायो पिया बहाल थियनि पिया, ऐं जेका नई सिफ़बंदी थिए पई दुनिया में हींअर हिन एनवायरमेंट में रशिया ऐं यूक्रेन जी जंग खां पोइ, उन हवाले सां तव्हां थोरो कुझु रोशनी विझणु चाहींदो त हीउ जेको चाइना जो विज़िट आहे उहो उन्हनि सभिनी मामलनि ते बि यकीनन डिस्कस थींदो हूंदो। दुनिया में ॾिसो हिकिड़े क़िस्म जी जंग त जिते किथे हले पई, जंहिंखे हाइब्रिड वॉर चइजे। दुनिया जी जेके ईसाई स्पाई एजेंसीस आहिनि उहे उन में अंदरि काथे न काथे कमु हले पियो। मिडल ईस्ट में तव्हांखे पाण ख़बर आहे एॾी जंग थी, सीरिया जो हाल छा आहे, लेबनान जो हाल छा आहे, लिबिया ख़तमु थी वई, वरी कहिड़ो कहिड़ो हाणे इसराइल वरी नयूं डेवलपमेंट थी त अची, UAE, सूडान, उन खां बहरीन इसराइल खे रिकॉग्नाइज़ करे वरितो आहे। असांजे लाइ बि काफ़ी डेवलपमेंट, अफ़गानिस्तान मां अमेरिकन हलिया विया। पोइ नई जेकी डेवलपमेंट हाणे थी आहे, जेकी थ्रेट मूंखे लॻे थी उहा आहे यूक्रेन जी वॉर। यूक्रेन में जेकी वॉर थी आहे त बेसिकली इहो ॿियो कुझु बि न हुयो। इन में जॾहिं खां ही रशिया सोवियत यूनियन टुटो हुयो त उते पोइ अंडरस्टैंडिंग इहा हुई त ईस्ट यूरोप जा जेके मुल्क हुया उहे नेटो में शामिल न थींदा। इहा वर्बल एश्योरेंस हुई, जेके ख़बरूं आहिनि उहा रिटन में काई शइ कान्हे, जेकी आहे त वर्बल एश्योरेंस हुई की त उनखे नेटो में शामिल न कंदा। पर वेस्टर्न जेके यूरोपियंस हुया ऐं हो जेके आहिनि अमेरिकन जेको हुननि खे आस्ते आस्ते नेटो में थिया। हाणे जॾहिं यूक्रेन खे हो करणु लॻा नेटो में शामिल, त उनते पोइ पुटिन जेको आहे जंग कई आहे शुरू। बेसिकली इहो रीज़न आहे, न त हो कॾहिं बि जंग कोन करे हा। पर हीअ जंग जेकी छिड़ी आहे, तव्हां जेको मूंखां सुवाल पुछो आहे, हिन में इलाही ग्रुप थींदा, वरी रीजनल ग्रुप बि थींदा, ॿिया ग्रुप बि थींदा। असांजी त पॉलिसी आहे त असां कंहिंसां वॉर में डायरेक्टली इन्वॉल्व न आहियूं ऐं न थींदासीं। असांजी न्यूट्रल पॉलिसी आहे। तव्हांखे यादि हूंदो अरबन बि असांखे चयो, यमन में बि असां डायरेक्टली कोन वियासीं। बिल्कुलु असां पर पास्ट में वेंदा हुआसीं। 69-70 में पाकिस्तान जे पायलट
वो सीरिया खां वॾा जहाज़ बाज़ उॾारे छॾियो हुओ, वरी घणो टाइम लॻी वेंदो। पर हाणे महिरबानी शेख साहब, हाणे जेकी असांजी पॉलिसी आहे, असां न्यूट्रल आहियूं ऐं यूक्रेन वॉर इज़ अ थ्रेट नाउ। मां नथो सम्झां त पुटिन जेको आहे यूक्रेन वॉर खे ख़तमु कंदो, ख़तमु न थींदो। हाणे ॾिसो यूरोप जी हालत छा आहे, मां जर्मनी में रहियो आहियां कॉन्सुलेट थी, अहिड़ी हालत आहे उतां जी, मां माण्हुनि खां पुछंदो बि आहियां, उते मूंखे मुंहिंजो हुन सां कॉन्टेक्ट आहे, उहे चवंदा एॾी महांगाई थी वई आहे, एॾी हालत आहे, गैस ऐं ॿियो एनर्जी जेके बंदि करे छॾियूं आहिनि, ऐं पुटिन जेको आहे हिन में ओवरऑल नुक़सानु जेको सॼो थींदो उहो इन्हनि जो यूरोप जो थींदो। यूरोप पाण में अलॻि थींदो, इलाज कंदा रशिया खे त ख़ुदा जे वास्ते गैस छा ॾे। अमेरिका तमाशो पियो ॾिसे, रहंदो बिलियन्स ऑफ डॉलर्स जेके हुन यूक्रेन में विझे पियो त विड़ो तव्हां विड़ो। त मूंखे जेको लॻे थो त हीअ जंग जल्दी ख़तमु कोन थींदी, पर हिन सॼी जंग में जेको थिए इट माइट बी जेकॾहिं न्यूक्लियर वॉर अलाह करे ख़ैर थिए, उहा थी वई पोइ त सॼी दुनिया मोमबती थी वेंदी ऐं जेको आहे न थींदो। ऐं मूंखे लॻे थो त अमेरिकन्स जेको वरी को एडवेंचर मथां हो कनि, का ख़बर न आहे, अलाह करे वेही करे ॻाल्हाइनि, पीस थी वञे त उहा सुठी ॻाल्हि थी वेंदी। पर मूंखे नज़र कोन थो अचे हिन में ग्रुपिंग थींदी ऐं हिन में यूरोप जेको आहे सफ़र कंदो ऐं जेको रूस आहे उहो सफ़र कोन कंदो। अल्टीमेटली तव्हां ॾिसो चाइना बि चुप करे वेठो आहे, ईरान, चाइना, टर्की, रशिया, इहे जेके अफगानिस्तान, पाकिस्तान जी ख़बर न आहे। शेख साहब तव्हांजी ॻाल्हि मां जेको आउं सम्झी सघियो आहियां त नई सिफ़बंदी थींदी, हीअ जेका रशिया ऐं यूक्रेन जी जंग आहे इहा अॻिते हली करे सॼी दुनिया में जेको ब्लॉक आहिनि ऐं जेके इतिहाद आहिनि उहे नए सिर क़ाइमु थींदा। शेख साहब तव्हांजी वॾी महिरबानी, वक़्तु सेगमेंट जो महदूद आहे, तव्हां समूरी सूरत हाल खां असांजे व्यूअर्स खे अपडेट कयो। अॻूणो सफ़ारतकार ज़फ़रुल्लाह शेख साहब असां सां गॾु हुयो टेलीफोन लाइन ते। व्यूअर्स वक़्तु पे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं।